नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी सो ही आहे त अॼु गुस्से यानी कावड़ जो इलाज खणी तव्हांजी खिदमत में आयो आहियां। इन इलाज करण सां यकीनन असांजो गुस्सो ऐं कावड़ ख़त्म थी सघे थी। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु गिनती जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, जॾहिं गुस्सो इंसान ते कंट्रोल करे वञे थो त पोइ इंसान उन गुस्से जी हालत में, कावड़ जी हालत में अहिड़ो क़दम खणी वेंदो आहे जेको उन में उहो अल्लाह ऐं उनजे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे नाराज़ करे वेंदो आहे। ऐं गुस्से जी ऐं कावड़ जी हालत में इंसान अहिड़ा बि कम करे वेंदो आहे जेके उनजे रुसवाई जो सबबु बणजंदा आहिनि। त प्यारा दोस्तों, जेकॾहिं असां तव्हांखे गुस्सो अची वञे त उनजो इलाजु छा आहे, उन गुस्से जी कावड़ खे कीअं ख़त्म करणु घुरिजे, उनजो बहितरीनु इलाजु अव्हांजी खिदमत में आंदो आहे सो ही आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं के शख़्स खे गुस्सो अची वञे, कावड़ अची वञे त उनखे घुरिजे त उहो फ़ौरन वुज़ू करे। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं के शख़्स खे कावड़ यानी गुस्सो अची थो वञे त उनखे घुरिजे त उहो फ़ौरन वुज़ू करे। इन करे जो गुस्सो ॾियारण वारो, कावड़ ॾियारण वारो शैतान आहे ऐं शैतान बाहि जी पैदाइश आहे, बाहि मां ठहियलु आहे ऐं बाहि जेका आहे सो पाणी सां विसामी वेंदी आहे, ख़त्म थी वेंदी आहे। इन करे वुज़ू गुस्से जी बाहि खे ख़त्म करे थो, विसाए छॾे थो। त प्यारा दोस्तों, जॾहिं बि असांखे गुस्सो अचे, कावड़ अचे त असां अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे हिन फरमान मुबारक खे मद्देनज़र रखंदे असां फ़ौरन वुज़ू करियूं त यकीनन अल्लाह जे महबूब करीम जे इन फरमान मां असांखे उहो जेको आहे सो गुस्से जो इलाजु मिले थो। असांजो गुस्सो ख़त्म थी वेंदो, कावड़ ख़त्म थी वेंदी। ऐं ॿी रिवायत में आहे त जेकॾहिं के माण्हू खे बीहण जी हालत में गुस्सो अची वञे, केरु माण्हू बीठो आहे ऐं उनखे गुस्सो अची वियो त उहो उनखे घुरिजे त उहो माण्हू वेही रहे। वेहण सां उनजो गुस्सो, कावड़ ख़त्म थी वेंदी। पर जेकॾहिं वेहण सां गुस्सो या कावड़ ख़त्म न थिए त उनखे घुरिजे त उहो लेटी पवे। लेटण सां उनजो गुस्सो, कावड़ ख़त्म थी वेंदी। त प्यारा दोस्तों, इहे ॿ महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा फरमान मुबारक अव्हांजी खिदमत में पेश कया त यकीनन इहे गुस्से जो बहितरीनु इलाजु आहिनि, गुस्से जी कावड़ खे ख़त्म करण जो बहितरीनु इलाजु आहिनि। असां तव्हां बि इन्हनि जे मथां अमल करियूं त यकीनन असां बि इन नुक़सान वारे कमनि खां बची सघूं था जेके असां गुस्से जी हालत में, कावड़ जी हालत में करे वेंदा आहियूं। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।